असांजे नाते जी सिलसिलो पूरो थी चुको आहे। असां मक़सद ख़िताब जे लाइ सिर्फ़ु 5 मिंटनि जे लाइ वक़्तु असांजे खे अर्ज़ु रखंदासीं असीं किताब लाजा ॿुधाइनि। उन खां बाद में असांजा साईं साहिबज़ादा सरदार मंगरू जेठाणी किताब कंदा। सरकार की आमद, सरदार की आमद, हुजूर की आमद, दाता की आमद, सरदार की आमद, सरदार की आमद, सरकार की आमद। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह, जोरदार जोरदार सुभान अल्लाह। अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन वल आक़िबतु लिल मुत्तक़ीन। अस्सलातु वस्सलामु अला सय्यदुल अंबिया वल मुरसलीन। अम्मा बाद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। क़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़िल क़ुरानिल मजीद फ़ुरक़ानिल हमीद कलामिल करीम। व इज़ा अख़ज़ल्लाहु मीसाक़न नबिय्यीन लमा आतैतुकुम किताब व हिकमत सुम्मा जाअकुम रसूल मुसद्दिक़ लिमा मअकुम लतु'मिनुन्न बिही व लतंसुरुन्नह। सदक़ल्लाहुल अज़ीम। सुब्हान रब्बिका रब्बिल इज़्ज़ति अम्मा यसिफून व सलामुन अलल मुरसलीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। मिस्लु मुहम्मदुन लहज़ीहा तकुतुब लहज़ीहा जश्न ईदे मिलादे नबी लहज़ीहा तकुतुब लहज़ीहा। सारी दुनिया के गुरबो सहारो मोहम्मद जो माशर वेल नबी के गुरबो सहारो मोहम्मद जो। इनाम आसी शादी करती अथई जो सहारो मोहम्मद जो। इंतहाई वाजिब इज्जत क़िबला खुदा सलाम साहब महबूबा मस्तानो आशको अक्सर करे इहो चवंदो आहे मिलाद जे मुखालिफ़ तरफ़ां त मिलाद क़ुरान मां किथे साबित आहे, हदीस मां किथे साबित आहे। मिलाद काइनात पूरीअ में सब खां पहिरियों जेको आहे महबूब जे मिलाद जो ऐलान जेको आहे ख़ुदि अल्लाह जी ज़ात पाण कयो आहे। नबियुनि खे नबूवत इन शर्त ते मिली आहे, उन्हनि खे इल्म इन शर्त ते मिलियो आहे, उन्हनि खे दर्जा इन शर्त ते मिलिया आहिनि त महबूब जे आमद जा ऐलान कंदा वेंदो। महबूब उन घड़ी खे याद करे अल्लाह ताला आलम अरवाह में अंबिया अलैहिस्सलाम जी पाक नूरानी नूरनि खां वाइदो वरितो। कहिड़ो वाइदो? अल्लाह ताला अंबिया अलैहिस्सलाम जे रूहानी नूरनि खे सॾु फरमायो। अंबिया अलैहिस्सलाम जा नूरानी रूह उते चिमकनि पिया। उन खां पोइ महबूब अलैहिस्सलाम जो महबूब हाणे तमामु जलवा फ़रोज़ थियो। इन महबूब अलैहिस्सलाम जो नूरानी नूर मुबारक आयो आहे, सभिनी खे हारी बणिजी वियो आहे। हे सभु झका थी विया, हैरान बणिजी विया त ॻाल्हि कहिड़ी आहे, सबबु कहिड़ो आहे, असांजा नूर झका छो थी विया। इन मथे निगाह कनि, हिकिड़ो वॾो नूर आहे जेको
करीम मरबइयो के जो नूर अल्लाह ताला फरमाइयो जो नूर हज़रत मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम नबी आखिर ज़मान बिन अब्दुल्लाह जो अब्दुल्लाह जो नूर मुबारक मां तव्हां खे नबी कंदुमि मां तव्हां खे किताब ॾींदुमि मां तव्हां खे इल्म ॾींदुमि मां तव्हां खे दर्जा बि ॾींदुमि लमा आतैतुकुम मिन किताब व हिकमत सुम्मा जाअकुम रसूल के मुझे हबीब तमारे अचे मुसद्दिक़ लिमा माकुम तमारे किताब की तस्दीक करे तफसील नज़र मुशरादा महबूब अलैहिस्सलाम जे बशरी जल्दे में अचण खां अॻु में अल्लाह ताला कायनात पूरे में सब खां अव्वल में अव्वल जेका मखलूक़ात पैदा कई आहे उन आका महबूब मोहम्मद करीम जो नूर मुबारक उन खां मुशरादा अर्ज़ कंदो आहियां त इनमां मुराद छा मुसद्दिक़ लिमा माकुम यानी तव्हांजी किताब जी तस्दीक करे तौरात में इंजील में ज़बूर में आसमानी सहीफ़ में अल्लाह ताला अॻुवाट लिखी छॾियो मुझे मोहम्मद करीम जो चहिरो कहिड़ो हूंदो उन जा वस्फ़ कहिड़ा हूंदा उन जा रूप कहिड़ा हूंदा वो महबूब काथे पैदा थींदा काॾे हिजरत कंदा यानी हयात तय्यबात जा जेके वाक़ियात अल्लाह ताला आसमानी किताब में अॻुवाट लिखी छॾिया जेकॾहिं महबूब तव्हांजे अचे यानी उहे वस्तूं उहे औसाफ़ जेके तौरात में जेके इंजील में जेके ज़बूर में तव्हां ॾिसो त साॻियो मिसल मोहम्मद करीम आहे त पोइ तव्हां छा कजो उन ते कलमो बि पढ़जो उनजी मदद बि कजो आयत 80-81 दलील कायनात पूरी में सब का पहिरीं जेको आहे महबूब जी आमद ऐलान ख़ुद अल्लाह जी ज़ात पाण फरमायो आहे आदम अलैहिस्सलाम खां वठी ईसा अलैहिस्सलाम ताईं हिकिड़ो को नबी चवंदो हुयो मिसलो मोहम्मद ईंदो मिसलो मोहम्मद ईंदो मिसलो मोहम्मद ईंदो महबूब अमर जे पेट में आया अल्लाह ताला फरमाए अॼु नूर मोहम्मदी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उन जे अमर जे पेट में सरजो आहे इन ख़ुशीअ में अल्लाह ताला जन्नत फिरदौस जा दरवाज़ा खोलाए छॾिया उहे ज़मीन जो चपो चपो जेको आहे जन्नत जी खुशबू सां मुअत्तर बणिजी वियो अल्लाह जे हुकुम सां ज़मीन जो चपो चपो जेको आहे नूर सां मुनवर कयो वियो आहे मुशरादा उन महबूब जी आमद आहे जंहिंजी आमद ते अल्लाह ताला पाण ख़ुशी फरमाई आहे महबूब आया दुनिया के जेके बुत हुआ उहा थी किरी पिया ईरान में हज़ार सालनि खां बाहि जो आरा हो उहो ॾिसानी वियो बुत ऊंधा थी किरी पिया अल्लाह ताला जानवर खे ज़बान ॾिनी आहे उहे चवनि था ए जानवरो तव्हांखे मुबारक मोहम्मद करीम वठी वियो आहे सभी वाक़िया किताबनि में चवंदा सुलेमान अलैहिस्सलाम अल्लाह जो नबी आहे सुलेमान अलैहिस्सलाम अल्लाह जो नबी आहे उन वक़्तु हवा उॾाईंदी हिकु झंग आहे बरबड़ बयान आहे उन जेकी झंग ते पहुता अल्लाह जे नबी जो उन हवा खे त कट ते लाह अल्लाह जो महबूब नबी ने साथ के सब तो लिखा है उन झंग में अल्लाह के महबूब ने चोपल हथ में कहिया अते हलण लगा है जॾहिं झंग पार करे हर सदन अल्लाह के महबूब नबी जो त झंग हो यो त बरबट हो यो त बयाबान हो इते त खड़ा हुआ इते त खुबा हुआ गाल केड़ी आ सबब केड़ो आ महबूब तमा चोपल मुबारक लाठी आ असां भी लाठी आ अल्लाह के नबी फरमाए यो झंग जो हुआ अते नबी आखिर जमा मोहम्मद करीम जो मदीनो पाक बणो आसमानी किताबन में या वस्फ लिखे रही नबी आखिर ज़मान जेको थींदो उन जो शहर मदीनो पाक थींदो जे पास हिजरत कंदा ज़ात बारी आमद कायनात जी सब खां वॾी वॾी नेमत जंहिंजे सदके कलमो मिलियो क़ुरान मिलियो काबो मिलियो क़िबलो मिलियो नबी मिलिया इमाम मिलिया मोस मिलिया हिकु महफ़िल मिलियूं जिते असां अल्लाह जी ज़ात खे सुञातो आहे उन करीम मोहम्मद जे सदके सुञातो आहे काबे में 360 बुत रखियल हुआ काफ़िर बुतनि जी पूॼा कंदा हुआ अल्लाह जे रसूल जी ज़ात ॿुधायो
अल्लाह चाहे अल्लाह की अजमत चाहे अल्लाह की कुदरत चाहे अल्लाह के जलाल चाहे अल्लाह की रबूबत चाहे अल्लाह की फसाद चाहे अल्लाह के इल्म चाहे अल्लाह की रहमत चाहे अल्लाह के रसूल हुदाए रब की ज़ात की अजमत के लिए असादी रब की ज़ात के रब के सुनानो था अल्लाह के सुनानो था कई मोहम्मद के सदके सुनानो था सुभान अल्लाह महबूब रहमत सुना साईं विठान लख एहसान वजह लखन अल्लाह सभी के आबाद करे असा सभी मिलाद के आबाद करे महबूब जो मस्ती का मिलाद होगा ये जोश ये जज्बो इंशाअल्लाह ताला क़यामत कायम दान रंदो महबूब की आमद ते वरी सभी के लख लंबाई तो ममा अलैना दिल बला